अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असीं पढ़ूं सूरत आल इमरान पढ़ूं पिया। हाणे असां हेसि ताईं पढ़ियूं आहिनि 75 आयतूं। हाणे पढ़ूं था वरी 72 आयत खां। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। وقالت طائفة من أهل الكتاب آمنوا بالذي ينزل على الذين آمنوا وجه النهار واكفروا آخره لعلهم يرجعون। चवंदा हिकिड़ो ग्रुप आहे हुन में अहले किताब में ताइफ़ आहे, ताइफ़ माना हिकिड़ो ग्रुप आहे जेको चवे थो मिन अहलिल किताब आमिनू बिल्लज़ी उनज़िल अलल लज़ीना आमनू, जेके चवंदा ईमान यानी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मत वारा जेके चवनि था त असां ईमान आंदो आहे, उन्हनि खां सुबुह जे वक़्तु अॻियाड़ीअ में ॾींहं जे वजहन्नार वजहन्नार वक़्फ़ु वजह अॻियां आहे, इन करे अॻियाड़ी माना अॻियाड़ी अॻियां वजह माना चहिरो, चहिरो माना अॻियां चहिरो अॻियां आहे ॾींहं जी अॻियाड़ी। वजहन्नार माना ॾींहं जो शुरूआति। वक़्फ़ुरू आख़िरहू ऐं ॾींहं जी पछाड़ी जॾहिं थिए त चओ त बसि असां छॾे ॾिनोसीं। लअल्लहुम यरजिऊन त जीअं इहे बि हटी वञनि, इन रुजू कनि यानी मुर्तद थी वञनि, मुस्लमान बि जेके आहिनि से उन यानी इनकरेज करणु मुस्लमाननि खे मुर्तद थियण जे लाइ। अहल किताब छो जो लिखियलु पढ़ियलु माण्हू आहिनि त उन्हनि जी माण्हू ॻाल्हि सम्झंदा, त इन करे हिननि इहो फितनो पैदा कयो। वला तुमिनू इल्ला लिमन तबिअ दीनकुम, ऐं हिक ॿिए खे चयऊं त तव्हीं कंहिं ॿी ॻाल्हि खे न मञो सवाइ उन जी जेका तव्हां ते लथी आहे। ला तुमिनू इल्ला लिमन तबिअ दीनकुम, जेको तव्हांजे दीन ते हले उन जी ॻाल्हि मञो, बाक़ी ॿिए जी ॻाल्हि खे रद्द कयो। कुल इनल हुदा हुदल्लाह, पाण खे पाण में हिक ॿिए खे था चवनि त चओ त भई अलाह तां हिदायत आहे, असांखे बि हिदायत मिलियलु आहे, असां वटि बि आहे, पर तव्हां खे त बराबरि मिलियलु हुई, पर तव्हीं उन ते कोन बीठो ऐं उन में घणियूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं विझी छॾियूं ऐं उनखे मतिलबु त हिकिड़ो एबालिश थी वियो हलियो, इहो सिस्टम सॼो रद्द थी वियो हलियो, इन करे तव्हां उन ते बीठो कोन को। इन करे हाणे उहा ख़तमु आहे, हाणे हीउ ॿियो सिलसिलो आहे। पर हिन जो चवंदा हिकु ॿिए खे कुल इनल हुदा हुदल्ला, अलाह ताला जी हिदायत जेका असांखे बि मिलियलु आहे। जीअं उहो राणी थी चवे पंहिंजो पहिरीं त सुलेमान सां जॾहिं मिलियलु थी त असां बि यानी हिदायत ते आहियूं, यानी असांखे अॻु में जेको मिलियलु आहे सो असांखे बि मिलियलु आहे, तव्हांखे बि मिलियलु आहे, मिड़ी ख़ैरु आहे, तव्हां को वधीक असांजा सुठा कोन आहियो। पर पोइ जॾहिं पंहिंजे नाकाम थी थिए, जॾहिं कशफ थो थिए पंहिंजो हुनजो महल जो त हीउ पाणी न आहे पर शीशो आहे, तव्हां वटि हुनखे सम्झ में थी अचे ॻाल्हि त पोइ चए थी हाणे आउं मुस्लमान थी थियां सुलेमान अलैहिस्सलाम सां, तीअं मतिलबु त हिननि सां बि उहो आहे त हू चवंदा असांखे बि असीं बि हिदायत ते आहियूं, तव्हां हिदायत ते त बराबरि हुयो पर हाणे न आहियो, छो जो मञो नथा, हुन ते हलो नथा, हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿियो तव्हांजो सिस्टम हाणे एबालिश थी वियो, इन करे जो तव्हां हलियो कोन। कुल इनल हुदा हुदल्लाह यूता अहदुम मिस्ल मा ऊतीतुम, चए थो त यानी ॿी कंहिं बि ॻाल्हि खे पत न कजो, एतबार न कजो। ऐं यूता अहदुन मिस्ल मा ऊतीतुम, जेको तव्हां ते लथो आहे उहो जेसि ताईं न हुजे। युहाजूकुम इंद रब्बिकुम, त मतां मतां हू वरी तव्हांजी मतिलबु ॻाल्हि तव्हां खां सम्झी ऐं तव्हांजे दीन में जेको आहे सो ख़राबी पैदा कनि, इन करे हुन सां ॻाल्हियूं पंहिंजूं राज़ जूं न ॿुधायो। तौरात इंजील में छा लिखियलु आहे ऐं उहो हुननि खे राज़ जेके कशफ न कयो मुस्लमाननि ते त उहे उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त पोइ तव्हांजी दीन खे रद्द कंदा वग़ैरह। ऐं युहाजूकुम इंद रब्बिकुम, ऐं क़यामत जे ॾींहुं मथां तव्हां ते हुजत कनि, तव्हां ते प्रूफ सबूत तव्हांजे ख़िलाफ़ु आणीनि, इन करे तव्हां हुननि सां राज़ जूं ॻाल्हियूं न करियो। इहो पाण हिक ॿिए में चवनि था पंहिंजो यहूद ऐं नसारा।
हाणे उन्हनि खे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम थो अचे त कुल इनल फज़ल बियदिल्लाह, बेशक अलाह ताला जे हथ में आहे सॼो फज़ल, यूती मन यशा, जंहिंखे ॾिए जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए, जंहिंखे मर्ज़ी पवेसि तंहिंखे ॾिए, यूती अता करे ॾिए जंहिंखे वणेसि तंहिंखे वई यशा, वल्लाहु वासिउन अलीम यख्तस्सु बिरहमतिही मन यशा, मुख़्तस थो करे यानी ख़ासि ख़ुसूसी यानी रहमत पंहिंजी जेका मोकिलण जे लाइ भई जंहिंखे वणेसि तंहिंखे, यानी इहो न आहे त बनी इसराईल रुॻो मुख़्तस आहिनि ऐं उन्हनि खे चोज़न पीपुल आहिनि, अलाह ताला जूं सभु चोज़न पीपुल आहिनि जंहिंखे बि ॾिए, पर अक्सर नास ला यशकुरून, घणी को जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चयो सूरत यूसुफ में त पंहिंजो सभिनी ते अलाह ताला नेमत करे थो ऐं मोकिले थो, पर पोइ घणा आहिनि जेके शुकुरु नथा कनि, उन ते नथा हलनि, इन करे पोइ उन्हनि खे न मिली बनी इसराईल उन में पुख़्तो रहियो की हू अरसो जो तौहीद जे सिलसिले मंझि, इन करे या बनी इसराईल अज़कुरु निअमती अल्लती अनअमतु अलैकुम व अन्नी फद्दलतुकुम अलल आलमीन, जेका फज़ीलत जहाननि मंझि हुई बनी इसराईल जी, सा इन ॻाल्हि में हुई जो तौहीद ते क़ाइमु रहिया, पर हाणे उहो सिलसिलो हुननि खां फुरिजी वियो आहे, जो ख़तमु थी वियो आहे, हुननि वटि न आहे, इन करे यख्तस बि रहमत थी मई यशा, जंहिंखे वणेसि तंहिंखे, यानी इस्माईल अलैहिस्सलाम जे औलाद खे बि अलाह ताला मुख़्तस कयो आहे, इब्राहिम जे औलाद मझाई आहे, इन करे सभई अंबिया अलैहिस्सलाम जेके आहिनि से इब्राहिम जो औलाद मझा आहिनि, ऐं हू सिलसिलो जेको हज़रत इसहाक़ मझां जेको आयो सो हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत यहया ऐं ज़करिया जे ज़माने में, मतिलबु इहो हिते ख़तमु थियो, हाणे हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जो सिलसिलो ॼण शुरू थियो आहे, अॻु में बि हुयो, जेके बि नबी हूंदा असांखे ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा हुआ, हज़रत इस्माईल पाण त नबी हुयो, पाण रसूल बि हुयो, पर उन खां पोइ कहिड़ा हुया असांखे ख़बर न आहे, उन्हनि जो ज़िक्र न आहे क़ुर में, न को तौरात में, इन करे उन्हनि जे नसलनि जी ॻाल्हि आहे कुझु जी, पर असांखे हाणे ख़बर आहे त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी थियो, विच में 500 साल फ़तरा जो ज़मानो आयो, जंहिंमें को बि नबी जेको आहे न को मालूम आहे असांखे बि, न को तौरात वारा क्लेम कनि था, न को इंजील वारा क्लेम कनि था, को अहिड़ो हुयो जंहिंखे सभु मञीदा हुजनि, इन करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम आख़िरी आहे नबी, इन्हनि मंझि पंहिंजो हज़रत यहया खां पोइ, हज़रत ज़करिया खां पोइ हज़रत ईसा आख़िरी आहे, ऐं उते नबूअत इसहाक़ अलैहिस्सलाम जी सिलसिले जी रिसालत ख़तमु थी, ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जेका असां शुरू थी, उहा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात ते ख़तमु आहे, ऐं उन खां पोइ को नबी थियणो न आहे, इहा ॻाल्हि ॼण इन मज़ा इहा थिए थी। قل إن الهدى هدى الله أن يؤتى أحد مثل ما أوتيتم أو يحاجوكم عند ربكم قل إن الفضل بيد الله يؤتي من يشاء والله واسع عليم يختص برحمته من يشاء والله ذو الفضل العظيم, अलाह ताला वॾे फज़ल वारो आहे, फज़ल जंहिं ते वणेसि तंहिंखे कहे। وَمِنْ أَهْلِ الْكِتَابِ مَنْ إِنْ تَأْمَنْهُ بِقِنْطَارٍ يُؤَدِّهِ إِلَيْكَ وَمِنْهُمْ مَنْ إِنْ تَأْمَنْهُ بِدِينَارٍ لَا يُؤَدِّهِ إِلَيْكَ وَمِنْهُمْ مَنْ إِلَّا مَا دُمْتَ عَلَيْهِ قَائِمًا ذَلِكَ بِأَنَّهُمْ قَالُوا لَيْسَ عَلَيْنَا فِي الْأُمِّيِّينَ سَبِيلٌ وَيَقُولُونَ عَلَى اللَّهِ الْكَذِبَ وَهُمْ يَعْلَمُونَ। इहो फरमाईं त अहले किताब मंझि ॿिन्ही क़िस्मनि जा माण्हू आहिनि, जेके ईमान वारा बि आहिनि, जंहिंजो ज़िक्र कयईं सूरत आल इमरान, सूरत निसा वग़ैरह मंझि, सूरत माइदा में, त मिनहुमुल मोमिनून व अक्सरुहुमुल फासिक़ून, मिनहुमुल मोमिनून, मोमिन बि आहिनि इन्हनि मंझि, पर अक्सर जेका आहे त फासिक़नि जी आहे, इन करे पंहिंजो हीअ ॻाल्हि आई त के अहिड़ा आहिनि जिन खे कोई अमानत ॾिए थी त भले केतिरी बि वॾी हुजे नंढी हुजे उहा मोटाए ॾींदा, के आहिनि जेके मोटाइण ते तमामु घणी सख़्ती कंदा, कोन मोटाईंदा जेसिताईं जो बीठा न हुजो हुननि जे मथे ते। कालू लैस अलैना फिल उम्मियीन सबील, इहो हिकिड़ो हुन इख़्तिरा कयो आहे त ग़ैर मज़हब वारनि सां असांजो वर्ताव जहिड़ो बि हुजे, अलाह ताला असांजी पुछा ॻाछा कोन कंदो, हिसाब किताब कोन थींदो, असांखे बल्कि सवाबु थींदो, गुनाह कोन थींदो।
पर सभिनी क़ौमुनि खे इहो आहे त कहिड़े बि मज़हब जो माण्हू हुजे उन सां बेइंसाफ़ी करणु, उनजी अमानत में खोट करणु, उन सां ज़ुल्म करणु जेको आहे अलाह ताला खे पसंदि न आहे। भले कहिड़े बि माण्हू मज़हब जो हुजे, तव्हां कहिड़े बि मज़हब जा हुजो, कंहिं बि मज़हब जे माण्हू सां कंहिं बि धुर सां ज़ुल्म बेइंसाफ़ी न आहे करणी। इहो अलाह ताला जो हुकुम आहे। وَيَقُولُونَ عَلَى اللَّهِ الْكَذِبَ हू जेके कूड़ था ॻाल्हाइनि, जेके चवंदा असांखे का सबील न आहे अमीहीन ते, यानी जेके गोइम आहिनि तन सां असीं जेको ज़ुल्म करियूं सो करे सघूं था, असांखे पुछा ॻाछा कोन्ह थींदी, असांखे अलाह ताला अज़ाब कोन्ह कंदो, इहा ॻाल्हि न आहे। गोइम सां जॾहिं तव्हां ज़ुल्म कंदव त अलाह ताला तव्हांखे बि इन उदना जेको जुठियूं कंदव माण्हुनि सां ज़ुल्म कंदव, अलाह ताला बि तव्हां सां जुठ कंदो। अहिड़ी क़िस्म जी जंहिं पंहिंजे वफ़ा कई, पंहिंजो अहद, पंहिंजो कॉविनेंट जेको टेस्टमेंट आहे उहो पूरो कयो जंहिं, ऐं अलाह ताला खां ॾिनो वतक़ा फ़इन अल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन, पोइ बेशक अलाह ताला पसंदि करे थो मुत्तक़ीन खे। हाणे एसि ताईं अॻु में पढ़ियोसीं, हाणे अॻिते फरमाए थो 77 आयत इन्नल्लज़ीन यश्तरून बिअहदिल्लाहि व अयमानिहिम समनन क़लीला उलाइक ला ख़लाक़ लहुम फिल आख़िरति वला युकल्लिमुहुमुल्लाहु वला यंज़ुरु इलैहिम यौमल क़ियामति वला युज़क्कीहिम वलहुम अज़ाबुन अलीम। अलाह ताला फरमाए थो त जेके पंहिंजे अलाह ताला जूं आयतूं विकिणनि था थोरी क़ीमत ते, यानी कविनेंट जे ख़िलाफ़ु था वञनि ऐं ज़ुल्म कनि था ॿियनि माण्हुनि सां, उन सां इहे ॻाल्हियूं थींदियूं सभई। अलाह ताला जेको आहे सो पंहिंजा कसम जेके भञनि था सवननि कलील थोरी मुन ते, उन सां ई थींदो ला उलाइक ला ख़लाक़ लहुम फिल आख़िरत, आख़िरत में हुनजो को हिसो कोन्हे को। पहिरीं ॻाल्हि आहे, यानी आख़िरत में हू जहन्नम में वेंदा, जन्नत में हुननि खे वञण जो को हक़ु कोन्हे को, जेके अहिड़े नमूने सां वर्ताव कनि था। पोइ भले केरु बि हुजे, मुस्लमान पाण खे सॾींदो हुजे, इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद मां सॾींदो हुजे, इसहाक जे औलाद मां सॾींदो हुजे, इस्माइल जे औलाद मां सॾाईंदो हुजे, की आर्या जे औलाद मां सॾाईंदो हुजे, की कंहिंजे हीबर जे औलाद मां सॾाईंदो हुजे, पर जेकॾहिं ज़ुल्म कयईं धरती ते त ला ख़लाक़ लहुम फिल आख़िरत, हुनमें आख़िरत में हुनजो को हिसो कोन्हे को भाङु न आहे। वला युकल्लिमुहुमुल्लाह, अलाह ताला हुन सां न ॻाल्हाईंदो। इहो अलाह ताला वॾी ॻाल्हि आहे जो अलाह ताला कंहिं सां ॻाल्हाइण जो बंदि करे छॾे, यानी चए थो आउं हिन सां कोन ॻाल्हाईंदुसि, हीअ इन लाइक़ु न आहे जो हिन सां ॻाल्हायां। ला वला युकल्लिमुहुमुल्लाह ॿी ॻाल्हि आहे। टी ॻाल्हि आहे वला यंज़ुर इलैहिम यौमल क़ियामत, क़यामत जे ॾींहुं हुन ॾांहुं निहारींदो बि कोन को, ॻाल्हाईंदो बि कोन को, पर निहारींदो बि कोन को हुन ॾांहुं। इन तवजो मुहबत सां जीअं करे जेके माण्हू इंसाफ़ वारा आहिनि, मुतक़ी आहिनि, परहेज़गार आहिनि, ईमान वारा आहिनि, हुन सां हुन ॾांहुं मोह कबो, तवजो कबो, चहिरो मुबारक पंहिंजो कंदो त उहो पंहिंजो अलाह ताला राज़ी थींदो तॾहिं। पर छो जो नाराज़ आहे, ग़ज़ब आहे अलाह ताला जे, हुन गुस्सो आहे हुनजे दिलि में, रैफ़ आहे हुनजे दिलि में पंहिंजे उन्हनि जे ख़िलाफ़ु, छो जो हुननि ज़ुल्म कया धरती ते। इन करे न की हुन ॾांहुं निहारींदो, न की हुन ॾांहुं ॻाल्हाईंदो हुन सां, ऐं हुनजो को बि हिसो को कोन्हे। आख़िरत में इहे टे शयूं थियूं, वला यंज़ुर इलैहिम यौमल क़ियामत, क़यामत जे ॾींहुं हुन ॾांहुं ॾिसंदो बि कोन को। चोथीं ॻाल्हि आहे वला युज़क्कीहिम, हुनखे पाक बि न कंदो, यानी ॿियनि खे पाक कंदो, जेके मुहबत वारा आहिनि, जेके तक़वा परहेज़गार, उन्हनि खे पाक कंदो अलाह ताला। युज़क्कीहिम वलहुम अज़ाबुन, पंजी ॻाल्हि आहे त उहे जेके माण्हू अहिड़े क़िस्म जा जुठियूं था कनि, ज़ुल्म था कनि धरती ते, बेइंसाफ़ी कनि था माण्हुनि सां, छो जो हू फलाणे नसुल सां आहिनि, फलाणा आहिनि, असां जहिड़ा न आहिनि, असांजे क़ौम जा न आहिनि, असांजे मज़हब जा न आहिनि, इन करे असांखे ज़ुल्म करण जो हक़ु आहे। त अहिड़नि माण्हुनि सां अलाह ताला इहे पंज ई ॻाल्हियूं कंदो। पंज चई इहा ॻाल्हि त लहुम अज़ाबुन अलीम, वॾो अज़ाब, दर्दनाक, अलीम अलमनाक अज़ाब ॾींदो हुनखे। वन मिनहुम लफ़रीक़न, ऐं हुन वञा हिकिड़ो ग्रुप अहिड़ो बि आहे, फ़रीक़ ताइफ़ ऐं फ़रीक़ साॻी माना,
वइन मिनहुम ल फरीक़न, बिल्कुलु ज़रूरु अहिड़ो हिकिड़ो ताइफ़ो आहे, यदऊन अलसिनतहुम बिल किताब लितहसबूहु मिनल किताब, यानी वठि ॾियनि था पंहिंजी ज़ुबान खे अहिड़े नमूने सां जहिड़ो ॼण ही को तौरात मञा का ॻाल्हि पढ़ंदा हुजनि, पर उहो तौरात मञा न आहे, इंजील मञा न आहे, ज़बूर मञा न आहे, क़ुर मञा न आहे। अहिड़ी क़िस्म जो, यानी अहिड़े नमूने सां पढ़ंदा, पंहिंजा लफ़्ज़ विझंदा, पर चवंदा बसि प्रिटेंड कंदा त जहिड़ो हीउ अलाह ताला वटां आहे, हीउ तौरात जो लफ़्ज़ु आहे, की हीउ इंजील जो लफ़्ज़ु आहे, की ज़बूर जो लफ़्ज़ु आहे, की नबीयीन जो लफ़्ज़ु आहे, जेको अहिड़ो नमूने सां वइन मिनहुम लफ़रीक़न यदऊन अलसिनतहुम, टेढ़ो मेढ़ो करे ज़ुबान खे अहिड़ो कंदा जो बिल किताब लितहसबूह, त जीअं तव्हीं सम्झो त उहो मिनल किताब, किताब अञा थो ॻाल्हाए, तौरात मां थो ॻाल्हाए, ज़बूर मां थो ॻाल्हाए, पर हू जेको पंहिंजा लफ़्ज़ विझे थो। वमा हुअ मिनल किताब, पोइ हू आहे कोन को, न को ज़बूर मां, न को तौरात मञा, न को इंजील मां, न को क़ुर मञा। वमा हुअ मिनल किताब यक़ूलून हुअ मिन इंदिल्लाह, ऐं चवनि था त हीअ अलाह ताला वटां आहे, पर अलाह ताला वटां न आहे। जीअं हाणे असां वटि हिकिड़ो पैदा थियो आहे कादियान मंझि, या पंहिंजो ॿिया पैदा थिया हुआ ईरान मंझि, पंहिंजो बाबी ऐं बहाई, या अहिड़ी क़िस्म जा जेके फितना, त असीं पैगम्बर आहियूं, असां रसूल आहियूं, असांखे अलाह ताला मोकिलियो आहे ख़ासि तरह सां, त हिकिड़ा नवां फितना असांजे ज़माने में, पर असांजे यानी हीउ जेको सदी पई हले, गुज़री वई, इन मंझि ई पैदा थिया ऐं वॾा थिया, पर वमा हुअ मिन इंदिल्लाह यक़ूलून अलल्लाहिल कज़िब, ऐं उहे कूड़ था ॻाल्हाइनि अलाह ताला ते, कूड़ो बोहतान था हलनि, वहुम यालमून, ऐं उहे ॼाणनि बि था त असीं कूड़ा आहियूं। कूड़े हूंदे बि पंहिंजी हठ धर्मी अहिड़ी ॾेखारीनि था जो चवंदा बसि असीं सचा आहियूं, बसि हाणे उनजा ख़लीफ़ा बि हाणे अञा ताईं हलंदा था अचनि, ऐं हालांकि अलाह ताला हुननि खे रद्द कयो, ऐं सॼी क़ौम हुननि खे रद्द कयो आहे, पर हुन ॻाल्हि पंहिंजी हठ तां नथा हलनि, छो जो हुनखे सपोर्ट मिले थी, जेके काफ़र, जेके इस्लाम जे ख़िलाफ़ु आहिनि, उहे हुननि खे सपोर्ट कनि था, ऐं हुनखे हुशी ॾियनि था, हुनखे मथे कनि था। ويقولون على الله الكذب وهم يعلمون ما كان لبشر أن يؤتيه الله الكتاب والحكم والنبوة ثم يقول للناس كونوا عباد لي من دون الله ولكن كونوا ربانيين بما كنتم تعلمون الكتاب وبما كنتم تدرسون। अलाह ताला फरमाए थो त कंहिं बि इंसान खे नथो जुगाए, वमा कान ले बशरिन ऐं यूतिहुल्लाहुल किताब, जॾहिं अलाह ताला हुनखे किताब ॾिए कंहिं माण्हूअ खे, यानी जेके नबी थी विया हलिया, किताब हुननि खे ई ॾिनाई, ॿियनि खे ॾिए कोन थो। यूतिहल किताब वल हुक्म, जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ु, त हीअ हज़रत ईसा चए थो आऊं अलाह जो पुटु आहियां, ऐं पाण अलाह आहियां, मूंखे पूॼा करियो, त हू चए थो अहिड़ो को बशर कोन्हे जंहिंखे मूं किताब ॾिनो हुजे, जीअं ईसा अलैहिस्सलाम खे ॾिनुमि, या मूसा अलैहिस्सलाम खे ॾिनुमि, या नूह अलैहिस्सलाम खे ॾिनुमि, या इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॾिनुमि, त उहो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनुमि, त उहो वरी चवे त आऊं अलाह पाण आहियां, मुंहिंजी पूॼा करियो। ऐं यूतिहुल्लाहुल किताब वल हुक्म, हुकुम ॾिनोसूं, हुकुम रूलिंग ॾिनीसूं, या हिकमत ॾिनीसूं, सभई मानाऊं इन मज़ा निकिरनि थियूं हुकुम जा। वन नबूअत, ऐं नबूअत जंहिंखे ॾिनीसूं, सुम यक़ूल लिन्नास, त पोइ वरी उहो फिरी माण्हुनि खे चवे, कूनू इबादत ली, मुंहिंजी इबादत करियो, वर्शिप मी, मूंखे वर्शिप करियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम कोन चयो त मुंहिंजी पूॼा करियो, मुंहिंजी इबादत करियो, मूंखां दुआऊं घुरियो, ऐं बसि अलाह खे रिटायर करे ऐं पाण अलाह थी वेठो आहियां, इहा ॻाल्हि कान्हे का। कूनू इबादत ली मिन दूनिल्लाह, अलाह खे छॾे ऐं मुंहिंजी इबादत करियो, अलाह खां सवाइ मुंहिंजी इबादत करियो। वलाकिन कूनू रब्बानीन, पर हू चवंदो हुननि खे त तव्हां रब्बानीन थियो, अलाह वारा थियो, यानी काहिन थियो, यानी मुतक़ी थियो, परहेज़गार थियो, सुठा भला साले थियो। रब्बानीन रब्बानीन बिमा कुंतुम तुअल्लिमूनल किताब व बिमा कुंतुम तदरुसून, इन करे जो अलाह ताला तव्हांखे पढ़ायो आहे, तव्हांखे सेखारियो आहे किताब,
तौरात जो, इंजील जो, ज़बूर जो, इहे त वरी तव्हांखे ख़बर आहे। ऐं हाणे हीउ किताबु आयो आहे क़ुर, तुअल्लिमूनल किताब व बिमा कुंतुम तदरिसून, ऐं इन करे जो तव्हां पढ़ंदा आहियो, तव्हां तौरात पढ़ो था, पर तव्हां पढ़ो था त वरी पंहिंजूं मानाऊं गॾिजो था। चओ था हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह आहे, अलाह जो पुटु आहे, अलाह खे रिटायर करे पाण वेठो आहे तख़्त ते, ऐं क़यामत जे ॾींहुं बि पाण वेहंदो, पंहिंजो पीउ जेको आहे सो वेठो आहे, बेकार थियो। अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। कूनू इबादन ली मिन दूनिल्लाह वलाकिन कूनू रब्बानीन बिमा कुंतुम तुअल्लिमूनल किताब व बिमा कुंतुम तदरुसून वला यअमुरुकुम अन तत्तखिजुल मलाइकत वन्नबिय्यीन अरबाबा। ऐं अहिड़ो जेको बशर जंहिंखे असां हिकमत ॾिनी, नबूअत ॾिनीसूं, उहो तव्हांखे अहिड़ो हुकुम कोन कंदो। वला यअमुरुकुम अन तत्तखिजुल मलाइकत वन्नबिय्यीन अरबाबा, जो तव्हां फ़रिश्तनि खे अलाह ताला अरबाब करे वठो, रब करे वठो, उनजी पूॼा करियो, फ़रिश्तनि जी या नबीअनि जी पूॼा करियो। नबी जेको थियो उनजी वजह पूॼा करियो, इहो उहो कोन चवंदो तव्हांखे। अयामुरुकुम बिल कुफ्र बाद इज़ अंतुम मुस्लिमून, छा उहो तव्हांखे कुफ्र जी अमर कंदो, हुकुम कंदो, हिन खां पोइ जो तव्हीं मुस्लमान थी चुको, मुस्लमान थिया आहियो, त पोइ वरी अलाह ताला वटां अहिड़ो को माण्हू बशर कोन हूंदो, नबी या सॻोरो, जेको तव्हांखे चए त मुंहिंजी पूॼा करियो या फ़रिश्तनि जी पूॼा करियो या नबीअनि जी पूॼा करियो, ॿियनि जी, फलाणे नबी जी, फलाणे नबी जी, हुनजी पूॼा करियो, हुनजी इबादत करियो। وَإِذَا أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّن كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ مُصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنصُرُنَّهُ قَالَ أَقْرَرْتُمْ وَأَخَذْتُمْ عَلَىٰ ذَٰلِكُمْ إِصْرِي قَالُوا أَقْرَرْنَا قَالَ فَاشْهَدُوا وَأَنَا مَعَكُمْ مِنَ الشَّاهِدِينَ। हाणे हीउ मीसाक आहे जेको नबियनि अलैहिस्सलाम सां अलाह ताला कयो आहे। हीअ आहे पंहिंजो 81 नंबर आयत आहे सूरत आल इमरान में। हाणे 172 नंबर आयत सूरत आराफ़ वारी, उन में सभिनी इंसाननि जे रूहनि सां अलाह ताला इक़रार वरितो, अलस्तु बिरब्बिकुम वारी ॻाल्हि उन मंझि आहे। हिते मीसाक, हुते मीसाक, इहो मीसाक हो सभिनी रूहनि खां, त आउं तव्हांजो अलाह आहियां, रब आहियां या न आहियां, त हुननि चयो तूं अलाह आहीं, तूं रब आहीं असांजो, कालू भला। हाणे हिते ई जेको आहे सभिनी नबियनि खां इक़रार वरितई, वाइदो वरितई, मीसाक वरितई, त जॾहिं को बि नबी ईंदो त उनजी तस्दीक कंदो ऐं उनजी ॻाल्हि कंदो। त हाणे हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे जॉन जे गॉस्पेल में आहे त चयो थियो त हाणे मुंहिंजो वक़्तु अची वियो आहे जो आउं वञा, ऐं जॾहिं आउं वेंदुसि त हू ईंदो जेको मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, ऐं उहो जॾहिं ईंदो तव्हांखे सॼी ॻाल्हि ॿुधाईंदो, ऐं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न सम्झंदव, पर हू तव्हांखे चङी तरह सम्झाईंदो वग़ैरह वग़ैरह। 16 नंबर ऐं 17 नंबर चैप्टर में गॉस्पेल ऑफ जॉन जे इहा ॻाल्हि अलाह ताला मतिलबु त हुन हज़रत ईसा अलैहिस्सलाम चई आहे। पर उन ॾांहुं इहो ॿियनि ॻाल्हियुनि ॾांहुं त नबी जेके आहिनि सभु हिक ॿिए जी की तस्दीक कनि था, उनजी ॻाल्हि आहे हिते। भई अख़ज़ल्लाह मीसाक, जॾहिं अलाह ताला वाइदो वरितो, मीसाक वरितो नबीयीन खां, सभिनी नबियनि खां। लमा आतैतुकुम मिन किताबिन, त जॾहिं तव्हां वटि किताब अचे, उहा हिकमत अचे, नबूअत अचे, सुम जाअकुम रसूलुन, त पोइ तव्हांजो जॾहिं रसूल अचे, जॾहिं मुसद्दिक़ुल लिमा मअकुम, त तव्हां उनजी तस्दीक कंदो, ऐं जेको तव्हां वटि आहे उन यानी तौरात आहे तव्हां वटि, उन जी तस्दीक कंदो त क़ुर आहे, त पंहिंजो ज़बूर आहे, त फलाणो आहे, इंजील आहे वग़ैरह। लतुमिनुन्न बिही, त हुन ते ईमान आणींदो, वलतंसुरन्नहु, ऐं हुनजी मदद बि कंदो। क़ाल अक़ररतुम, अलाह ताला फरमायो हुनखे त छा तव्हीं इक़रार करियो था, वअख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी, ऐं मूं तव्हां खां खणो था हुन ते पंहिंजो बार, यानी इहो कसम खणो था, त इहो
तव्हां उनजी तसदीक कंदव, तव्हां उनखे मञींदव ऐं तव्हां उनजी ॻाल्हि कंदव पंहिंजे उम्मतुनि सां त पंहिंजो फलाणो नबी आहे, फलाणो नबी आहे। क़ालू, सभिनी नबियनि अलैहिस्सलाम चयो, अक़रर न, असां इक़रार कयोसीं, इन ॻाल्हि खे मञियोसीं त असीं तसदीक कंदासीं नबियनि जी अलैहिस्सलाम। त अलाह ताला हिन ते फरमाए थो, क़ाल फशहादू, पोइ शाहिद हुजिजो तव्हां सभई, व अना मअकुम मिन शाहिदीन, ऐं आउं तव्हां सां गॾु शाहिदनि मंझां आहियां। हाणे इहा ॻाल्हि अॻिते, फमन तवल्ला, जेको इन ॻाल्हि तां फिरी वेंदो, बाद ज़ालिक, इन वाइदे करण खां पोइ बि, फउलाइक हुमुल फासिकून, पोइ उहे फासिकनि मंझां आहिनि। यानी नबी त कोन था फिरनि, पर नबियनि जूं उम्मतूं जेके आहिनि से फिरी थियूं वञनि। त पोइ हाणे हीअ 2000 साल थी विया आहिनि हलिया, पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे वे 1400-1500 साल थी विया आहिनि हलिया, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, पर तौरात वारा इंजील वारा नथा मञनि। हालांकि इक़रार कयो हुअऊं त असीं तसदीक कंदासूं, पोइ तसदीक नथा कनि। पोइ तौरात मंझि बि मिसाल आहिनि पंहिंजे सभिनी इलाहियुनि किताबनि मंझि, किताब पंहिंजे ड्यूट्रोनॉमी में आहे किताब मंझि, ऐं पंहिंजो ईसाया जे किताब में, अमोस जे किताब में, फलाणे किताब, घणनि ई किताबनि मंझि इशारा आहिनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जा, पर उनखे नथा मञनि। फमन तवल्ला बाद ज़ालिक फउलाइक हुमुल फासिकून, पोइ जेके इन ॻाल्हि खे वाइदो कयो हुअऊं ऐं उन तां फिरी था वञनि, त पोइ उहे फासिकनि मंझां आहिनि। अफ़ग़ैर दीनिल्लाहि यबग़ून, हाणे हिते इहा ॻाल्हि आई त अलाह ताला जे दीन खां सवाइ, दीन जेको अलाह ताला जो आहे, जेको आदम खे ॾिनई, जेको नूह खे ॾिनई, जेको इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॾिनई, जेको मूसा अलैहिस्सलाम खे, इसहाक़ अलैहिस्सलाम खे, नबीअनि सभिनी खे, यूसुफ अलैहिस्सलाम खे, मूसा, ईसा, दाऊद अलैहिस्सलाम, सुलैमान अलैहिस्सलाम, सभिनी नबियनि खे ॾिनई, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनई, ईसा अलैहिस्सलाम खे ॾिनई। सभिनी दीन जो साॻियो आहे, हिकिड़े एवोल्यूशनरी प्रोसेस वञा गुज़रियो आहे। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु अल-इस्लाम दीना वग़ैरह, इहा ॻाल्हि जेका आहे सूरत माइदा में अलाह ताला पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवे थो त इहो इन दीन खां सवाइ को ॿियो दीन ॻोल्हींदो, अफ़ग़ैर दीनिल्लाहि यबग़ून, जेकॾहिं ॻोल्हींदा, वलहू असलम मन फिस समावाति वल अर्द, ऐं हालांकि सभु जेके आसमान ऐं ज़मीन में आहिनि से तस्लीम कनि था अलाह ताला जी तौहीद खे ऐं दीन खे। वलहू असलम मन फिस समावाति वल, जेको बि आहे आसमान में, ज़मीननि में, सिज, चंड, तारा, कतियूं, जेके बि वण टिण, पखी पखण, सभु तस्लीम कनि था, यानी अलाह ताला खे मञनि था ऐं इक़रार कनि था हुनजो। तौअन व करहन, यानी हिकिड़ा जेके आहिनि से क़ानूनी तरफ़, यानी काइनात जे नमूने सां जो अलाह ताला हुनखे पाबंद करे छॾियो आहे, त उहो कंदा ई कंदा। ऐं करहन, असीं किरात सां, इंसान ऐं जिन जेके आहिनि से किरात सां कनि था, यानी हू पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कनि था, नथो करणु चाहिनि त नथा कनि। तौअन औ करहन व इलैहि युरजऊन, अलाह ताला ॾांहुं ई मोटणो आहे सभिनी खे। कुल आमन्ना बिल्लाह, चओ हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त असां ईमान आंदो अलाह ताला ते, मूं ईमान आंदो अलाह ताला ते, वमा उनज़िल अलैना, ऐं जेको असां ते लथो आहे उन ते, वमा उनज़िल अला इब्राहीम, ऐं जेको इब्राहिम अलैहिस्सलाम ते लथो, सहीफ़ा आहिनि उन्हनि जो ज़िक्र आहे सूरत नज़्म में ऐं सूरत आला मंझि, उन्हनि सहीफ़नि जो ज़िक्र आहे जेके इब्राहिम ऐं मूसा अलैहिस्सलाम ते लथा आहिनि। व इस्माईल अलैहिस्सलाम ते जेके लथा, व इसहाक व याक़ूब अलैहिस्सलाम ते जेके लथा, वल असबात, हुनजे औलाद ते, यानी हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जे औलाद मंझां, हज़रत याक़ूब जे औलाद मां जेके बि नबी थिया उन असबात आहिनि उहे। वमा ऊतिय मूसा व ईसा, मूसा अलैहिस्सलाम ऐं ईसा अलैहिस्सलाम खे जेको ॾिनो वियो, अता कयो वियो, यानी जेके किताब हुननि वटि आया। व नबीयून मिर रबिहिम, ऐं ॿिया जेके नबीयीन जा किताब आहिनि पंहिंजी बाइबल मंझि केतिरा आहिनि। वला नुफ़र्रिक़ु बैन अहदिम मिनहुम, ऐं असीं को बि फ़र्क़ु कोन था कयूं, यानी नबूअत ऐं रिसालत जे लिहाज़ खां फ़र्क़ु कोन था कयूं। तिलकल फ़द्दलना बादहुम अला बादिन, उहा ॻाल्हि फ़ज़ीलत जेका उन्हनि जी पंहिंजे लेवल जी आहे, सो कंहिंजी पंहिंजी आहे उनजी, पर फ़र्क़ु इन सेंस में न आहे
छो त सभु अलाह ताला वटि आहिनि, सभु नबी आहिनि, सभु सॻोरा आहिनि, सभु भलारा आहिनि, सभु सालिया आहिनि, सभु सुठा आहिनि, सभु मुतक़ी आहिनि, सभु तक़वा वारा आहिनि ऐं असांखे उन्हनि जे तरीक़े ते हलणु खपे। इन में असीं को फ़र्क़ु कोन था करियूं। ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिम मिनहुम व नहनु लहू मुस्लिमून। ऐं असीं इन सिलसिले में मुस्लमान आहियूं, इस्लाम तस्लीम करियूं था, सरेंडर कयूं था अलाह ताला जे इन दीन ते। वमन यब्तग़ि ग़ैरल इस्लामी दीनन फलन युक़बल मिन्हु। पोइ जेको बि ॻोल्हींदो इन दीन खां सवाइ को ॿियो दीन त उहो हुन खां क़बूल न कयो वेंदो। वमन यब्तग़ि ग़ैरल इस्लामी दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फ़िल आख़िरति मिनल ख़ासिरीन। ऐं उहो आख़िरत मंझि खसारे वारनि मां थींदो जेकॾहिं को ॻोल्हींदो हिन दीन खां सवाइ को ॿियो दीन, दीन इलाही ऐं फलाणा दीन ऐं टीरा दीन मटीरा दीन जेको ॻोल्हींदो त उहो अलाह ताला क़बूल न कंदो ऐं उहो खसारे वारो थींदो, टोटे वारो, नुक़सान वारो थींदो। नुक़सानु इहो आहे जो पाण ऐं संस आल जेके अंदरि जहनम में वेंदा, जेके मतिलबु त संस दीन ते हूंदा, पोइ अलॻि संस हूंदा, से सभई जहनम में हूंदा। हिन खां वॾो खसारो ॿियो कहिड़ो आहे। कैफ़ यहदिल्लाहु क़ौमन कफ़रू बाद ईमानिहिम। अलाह ताला कीअं हिदायत कंदो उन क़ौम खे जिन कुफ़्र कयो ईमान खां पोइ, यानी ईमान आणे ऐं पोइ वरी जेको आहे सो काफ़र थिया। के उनखे अलाह ताला छो हिदायत कंदो। कैफ़ यहदिल्लाहु क़ौमन कफ़रू बाद ईमानिहिम व शहिदू अन रसूल हक़ुन। पहिरीं शहादत ॾिनऊं त रसूल हक़ ते आहे। वजाहुमुल बय्यनात। अलाह ताला जूं पधरियूं निशानियूं आयूं, आयतूं आयूं ऐं आसमान ज़मीन सॼो धरती ते जेके बि मिसाल आहिनि आयतूं उन्हनि जो अलाह ताला ज़िक्र कयो, उहा बि सम्झऊं सॼी। हुन खां पोइ वरी फिरी विया हलिया। वल्लाहु ला यहदिल क़ौम ज़ालिमीन। बेशक अलाह ताला ज़ालिमनि जी क़ौमनि खे हिदायत नथो ॾिए। उलाइक जज़ाहुम अन अलैहिम लानतल्लाह वल मलाइकति वन्नास अजमाइन। हिननि ते जेके फिरी वञण हलिया ईमान आणण खां पोइ मुर्तद थी वञण हलिया, उन्हनि ते अलाह ताला जी लानत आहे ऐं मलाइकनि जी उन्हनि ते लानत आहे ऐं इंसाननि सभिनी जी वन्नास अजमाइन, सभिनी जी, सभिनी फ़रिश्तनि जी, सभिनी इंसाननि जी लानत आहे उन्हनि ते। ख़ालिदीन फ़िहा। उन लानत जी सिचुएशन में, उन जहन्नम जे सिचुएशन में हू रहंदा हमेशह। ख़ालिदीन फ़िहा ला युख़फ़फ़ अनहुमुल अज़ाब। हुन खां अज़ाब हल्को न कयो वेंदो। ख़फ़ीफ़ करणु, हल्को करणु। वला हुम युनज़रून। हुनखे का उन वक़्तु मोहलत कान ॾिनी वेंदी। वला हुम युनज़रून इल्ला लज़ीन ताबू। जेके सवाइ उन्हनि जे जेके हिन ई जहान में मरण खां अॻु में तौबा कंदा, मोटंदा अलाह ॾांहुं। ताबू अलाह ताला तवाब आहे, बख़्श करण वारो आहे ऐं इंसान खे ताइब थियणु घुरिजे, मोटे अलाह ताला ॾांहुं। पोइ अलाह ताला मोटंदो हुन ॾांहुं, इन करे तवाब आहे। ताब माना मोटण जी माना में। मिम्बाद ज़ालिक उन यानी कुफ़्र करे पोइ जेकॾहिं मोटे वरी बि इंसान ईमान आणे त पोइ त भलो कमु थियो, पर जेकॾहिं नथो आणे बाद ज़ालिक व असलहू। तौबा बि करे ऐं इस्लाह बि करे। हीअं न त तौबा कयईं कंहिं इस्लाह न कयईं, वरी चङा कम न कयईं, इस्लाह कयईं माना सुठा कमु कयईं, भला कमु कयईं, सालिह थियो वरी। फ़इन अल्लाह गफ़ूर रहीम। त बेशक अलाह ताला गफ़ूर बि आहे, बख़्शण वारो आहे, रहम करण वारो आहे, मर्सीफुल आहे। यानी युटेरस्म जा रहीम ऐं रहम जा रहीम ऐं रहमान ॿई नाला। अलाह ताला जो नालो रहमान धरती ते सभिनी लाइ आहे, काफ़रनि जे लाइ, मुस्लमाननि जे लाइ, पर रहीम सिर्फ़ु आख़िरत में मोमिननि जे लाइ आहे। जेके हिते तौबा कंदा, इस्लाह कंदा, ताइब थींदा त पोइ उन्हनि खे अलाह ताला रहमत कंदो। इन लज़ीन कफ़रू बाद ईमानिहिम सुम्म ज़दादू कुफ़रन। जेके कुफ़्र करे ईमान आणण खां पोइ कुफ़्र कयऊं त पोइ अलाह ताला हुनजो कुफ़्र वधाईंदो, भले वधे वधे। इन लज़ीन कफ़रू बाद ईमानिहिम सुम्म ज़दादू कुफ़रन लन तुक़बल तौबतहुम। उन्हनि खां तौबत क़बूल कोन थींदी। कुफ़्र पियो वधंदो, तौबत क़बूल किथां थींदी। लन तुक़बल तौबतहुम व उलाइक हुमुद्दालून। त उहे बेशक गुमराहनि मज़ा आहिनि। इन लज़ीन कफ़रू
व मातू वहम कुफ़ारुन, जिन कुफ़ुर कयो ऐं कुफ़र जे हालति में मरी विया ऐं उहे काफ़र ई रहिया कुफ़र जी हालति में मुआ। फलई युक़बल मिन अहदिहिम मिलउल अर्द ज़हबन वल विफ़्तिदा बि, त उन खां को बि शइ आख़िरत जे ॾींहंनि में क़बूल न कई वेंदी। त उनजो सॼी धरती जेतिरो सोन जेको आहे सो फिदीअ जे तौर ते ॾिए, यानी हूंदुसि त कुझु कोन को खते ख़ाली वेंदो हितां, पर जेकॾहिं हुजेसि बि खणी मिसाल तौरु त ॾिसिजे त उहो जेकॾहिं धरती सॼी जेतिरो सोन ॾिए एवज़ में फिदीअ जे तौरु, त बि हुनखां क़बूल कोन कयो वेंदो। वल विफ़्तिदा बिही उलाइक लहुम अज़ाबुन अलीम, बेशक उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। वमा लहुम मिन नासिरीन, हुननि जो को बि उते मददगार कोन हूंदो। हाणे हिते थी वियूं 91 आयतूं। लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफ़िक़ू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम, बेशक अलाह ताला लन तनाल, उन में माण्हू में का चङाई कान्हे का, हिन में चङाई हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, इनफ़ाक़ न कनि जेसि ताईं उन शइ ख़र्च न कनि जंहिंखे पसंदि कनि था, जेका वधीक महबूब आहे सा ॾियनि अलाह जे वाट में। हीअं त किनी को जी ख़राबु शइ जेका ख़ुदि खेनि पसंदि न हुजे, जेका पाण खाई पी न सघनि, जेका पाण वापराए न सघनि, त वरी ॿिए खे ॾियनि त भले हीअ जेको आहे सो बेकार शइ आहे, भले हुनखे था ॾियूं, भले मौज करे। हा, इहो अलाह ताला क़बूल कोन कंदो। लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून, जंहिं शइ खे वधीक पाण पसंदि करे उहा ॿियनि खे ॾिए अलाह ताला जे वाट में, उहा अलाह ताला क़बूल कंदो। वमा तुनफ़िक़ू मिन शैइन, जेका बि ज़रो पुर्ज़ो अलाह ताला जे रस्ते में तव्हां ख़र्चु कंदो, फ़इन्नल्लाह बिही अलीम, अलाह ताला उहो सभई ॼाणे थो। हाणे हिते आयतूं थी वियूं 92, असीं हिते वक़फ़ो कयूं था इंशा अल्लाह आमीन। ऐं हिते दुआ था घुरूं, अल्लाहुम्मा अग़फ़िर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।